अमरीकी डॉलर जी रेट ते लगल एक ख़त्म थियण बाद डॉलर पाकिस्तानी रुपए जी भेट में तारीख़ जी बुलंद तरीन सतह के धकण दे 24 रुपया 11 पैसनि जी वाध सां 255 रुपयनि जो थी वियो आहे, जॾहिं त मशहूर बरतानवी रिसाले फाइनेंशियल टाइम्स पाकिस्तानी मईशत जे ॿेड़े ॿुॾण जो ख़दशो बि ज़ाहिर करे छॾियो आहे। तफ़सील ॾिसूं था हिन रिपोर्ट में। इंटरबैंक में कारोबारी ॾींहं जी शुरूआत में ही अमेरिकी डॉलर जे मुल्ह में वाध जो सिलसिलो जारी रहियो ऐं डॉलर 24 रुपया 11 पैसनि जी वाध सां 255 रुपयनि जो थी वियो, जॾहिं त काल्ह इंटरबैंक में डॉलर 230 रुपया 89 पैसनि ते बंदि थियो हो। मार्केट सिग्नल मूजिब डॉलर विकिणो कंदड़ 240 खां 252 रुपयनि ताईं घुरी रहिया आहिनि। बैंक जेके रेट ॾेई रहिया आहिनि उन्हनि ते ॾे वठ न थी रही आहे। इंटरबैंक में डॉलर जा सौदा 235 खां 240 रुपयनि ताईं थिया, जॾहिं त ओपन मार्केट में डॉलर 12 रुपया महांगो थी 255 रुपयनि जो थी वियो आहे। मुआशी माहिरनि जो चवणु आहे त इंटरबैंक में डॉलर जो रेट मुंजमद थियण सबबि हवाला ऐं ग्रे मार्केट में तमामु घणो इज़ाफ़ो थियो आहे। हवाला मार्केट जे करे रेमिटेंस जो नुक़सान थी रहियो आहे, जॾहिं त ओपन मार्केट में रेट कोटा ॾिनी पई वञे। मुआशी माहिरनि मूजिब ग्रे मार्केट खे रोकणु ॾुखियो हूंदो। माण्हू बैंकिंग चैनल बदिरां हुंडी ऐं ग्रे मार्केट ॾांहुं वधी रहिया आहिनि, पर हाणे रेमिटेंस बैंकिंग चैनल ज़रिए अची सघंदा। मुआशी माहिरनि जो चवणु आहे त डॉलर जे रेट में गैर ज़रूरी तौर ते फेरफार न कई वञे, टैक्स सही तरीक़े सां वरिती वञे त हालतूं बहितर थी वेंदियूं ऐं इन लाइ रियल एस्टेट, तमाक ऐं ज़रात जे शोबनि ते टैक्स लॻाइणु घुर्जे। अमेरिकी डॉलर जी क़ीमतनि में लगातार वाध ते रद्दमल ॾींदे FBI जे चेयरमैन चयो त डॉलर जे अघ में वाध में हिक खां वधीक अंसर शामिल आहिनि। हिन चयो त सरहदनि ऐं हवाई अॾनि ते डॉलरनि जी स्मगलिंग खे रोकण लाइ नफ़री वधाई वई आहे। मुल्क खां ॿाहिरि डॉलर खणी वञण जी हद बि 10,000 मां घटाए 5,000 डॉलर कई वई आहे। वज़ीर आज़म हर हफ़्ते स्मगलिंग जे हवाले सां ब्रीफिंग वठंदो आहे। चेयरमैन FBI चयो त नॉन फाइलर्स जे बैंकिंग ट्रांज़ेक्शन ते टैक्स लॻाइण बाबति अञा ताईं को बि फ़ैसिलो न कयो वियो आहे। सरहदनि खे 24 कलाक वापार लाइ खुलियल रखण लाइ क़दम खयां पिया वञनि। ॿिए पासे मशहूर बरतानवी रिसाले फाइनेंशियल टाइम्स पाकिस्तानी मईशत बाबति लिखियो आहे त पाकिस्तान जी मईशत जी ॿेड़ी ॿुॾण जो ख़दशो आहे। बरतानवी रिसाले मूजिब पाकिस्तान में बिजलीअ जी बंदिश, गैर मुल्की मटासटा नाणे जी सख़्त खोट सबबि कारोबार हलाइण ॾुखियो थी वियो आहे, जॾहिं त मुल्की आला अख़बारियूं वधंदड़ बहरान खां बचण ऐं IMF जो प्रोग्राम बहाल करण जी कोशिशुनि में रुधल आहिनि। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त पाकिस्तान जे बंदरगाहुनि ते दरामदी शयुनि सां भरियल कंटेनर गॾु थी रहिया आहिनि, जॾहिं त टेक्सटाइल समेत मुख़्तलिफ़ फैक्ट्रियूं कचे माल जी खोट ऐं तवानाई जे मसइलनि सबबि बंदि थी रहियूं आहिनि।